नैब प्रोसिक्यूटर सिंध हाई कोर्ट में बयान ॾींदे चयो आहे त अॻूणे सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असां ठाहिण वारी हिकु इंक्वायरी हली रही आहे। मुकेश कुमार चावला ऐं ॿिया जवाबदार ख़ुराक खाते में करप्शन वारी इंक्वायरी में गड़बड़ न आहिनि। सिंध हाई कोर्ट नैब प्रोसिक्यूटर जे बयान बाद मुकेश कुमार चावला ऐं ॿियनि जूं नैब ख़िलाफ़ दरख़्वास्तूं खुलाए छॾियूं। गुज़िरियल ॾींहुं अॻूणे सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला गिरफ़्तारीअ खां बचण लाइ सिंध हाई कोर्ट मां पकी ज़मानत कराए वरिती हुई। मुकेश कुमार चावला ऐं ॿियनि जवाबदारनि ख़ुराक खाते में करप्शन जी इंक्वायरी दौरान गिरफ़्तारीअ जो ख़दशो ज़ाहिरु कयो हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।